जय झूलेलाल। सभिनी खां पहले तव्हां सभिनी खे 15 अगस्त जूं हार्दिक शुभकामनाऊं, लख लख वाधायूं। जीअं कि तव्हां ॾिसो था, सभई प्रेमी 15 अगस्त ते असांजे झूलेलाल जी जे मंदिर में छेजूं लॻाए मस्ती करे मौज पिया कनि, बहिराणो खणी पंहिंजे भाग खे बणाए रहिया आहिनि। हिन मंदिर में असां डेली 40 ॾींहं जो चालीहो रखियो वियो आहे, त असां सभु रोज़ हिते अची करे झूलेलाल जी जा पंजड़ा ॻाए, छेजूं लॻाए, आरती करे ऐं अमर कथा जो पाठ बि करे रहिया आहियूं। तव्हां सभिनी खे निवेदन आहे त जेकॾहिं तव्हां हिते अचो त दर्शन ज़रूरु कंदा हलो। ऐं अॼु जीअं कि असांजो थधिड़ी माता जो पर्व बि आहे, त असां सभई सिंधी हिन ॾींहुं थधो खाईंदा आहियूं। ॾाढी धूम धाम सां असां हिते थधिड़ीअ जो पर्व बि मनाए रहिया आहियूं। सभु अची असां हिते रोज़ु इकठा पिया था थियूं ऐं हिक ॿिए जी ख़ुशियुनि में शामिल थी करे झूलेलाल जी दरबार में मौज मनाए रहिया आहियूं। तव्हां बि अचो ऐं झूलेलाल जा गीत ॻाए करे पंहिंजी क़िस्मत खे, पंहिंजे भाग्य खे बणायो, छो कि असांजो इष्ट देव जेको आहे उहो झूलेलाल ई आहे। असां सभिनी सिंधियुनि जी रक्षा जंहिं कई आहे उहो असांजो झूलेलाल साईं ई आहे। त हलो त हिन झूलेलाल साईं जे दरबार में अखो पाए, पंजड़ा ॻाए, आरती ॻाए असां हिन झूलेलाल जी जे चालीहे जो पर्व धूमधाम सां मल्हायूं। जय झूलेलाल।